हेलो डियर स्टूडेंट्स, अस्सलाम वालेकुम। तो प्यारा शागिर्दो, अज असां पढ़ंदासीं प्रीपोजिशन। काफ़ी दोस्तन खे प्रीपोजिशन ॾाढो मुंझाए पियो त प्रीपोजिशन जो इस्तेमालु कीअं थींदो। जेके ॿार 6वीं खां 10th क्लास ताईं आहिनि त उन्हनि जे लाइ अॼु जो टॉपिक तमामु इंतिहाई ज़रूरी आहे। अॼु पाण जेका प्रीपोजिशन जो सिंपली इनखे डिस्क्राइब कंदासीं ऐं प्रीपोजिशन जा जेके सिंपली जेके यूज़ेज आहिनि उन्हनि खे सिखंदासीं त कहिड़े प्रीपोजिशन जो यूज़ जेका प्रॉपर जेका यूज़ आहे उहो कहिड़ो आहे। त पहिरीं पाण ईंदासीं त प्रीपोजिशन आहे छा। प्री माना शुरुआती, पोजीशन माना जगह, यानी शुरुआती जगह के नाउन ऐं प्रोनाउन जी। हाणे प्रीपोजिशन जो जेको कमु आहे उहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ कंहिं बि नाउन और प्रोनाउन जी जगह ॾेखारणु, नाउन ऐं प्रोनाउन जो रिलेशनशिप ॾेखारणु। ठीकु आहे, समझ में आई? त जीअं मां तव्हांखे ॿुधायो त वर्ब जेका आहे, वर्ब समझ आयो तव्हांखे? जी हा। वर्ब जेका छा थो करे, कंहिं बि नाउन ऐं प्रोनाउन जो कम ॾेखारे थो। ठीकु आहे। एडजेक्टिव छा थो करे, नाउन ऐं प्रोनाउन जी त वर्ब जेका नाउन ऐं प्रोनाउन जो कम ॾेखारे थो, एडजेक्टिव कंहिं बि नाउन ऐं प्रोनाउन जी ठीकु आहे उन जी पाण चऊं गुण या अवगुण ॾेखारणु, खूबी खामी छा चइबो आहे। अहिड़े तरीक़े से ॾिसो, वर्ब जो कम नाउन ऐं प्रोनाउन सां आहे, एडजेक्टिव जो कम नाउन ऐं प्रोनाउन सां आहे। त साॻे तरीक़े सां अॼु जो असांजो टॉपिक आहे प्रीपोजिशन। त प्रीपोजिशन जो कम छा आहे, साॻे नाउन ऐं प्रोनाउन जो जगह ॾेखारणु, नाउन ऐं प्रोनाउन जी नाउन ऐं प्रोनाउन जो ताल्लुक ॾेखारणु। प्रीपोजिशन छा थो करे, कंहिं बि नाउन ऐं प्रोनाउन जो ताल्लुक ॾेखारे थो या जगह ॾेखारे थो। प्रीपोजिशन जी डेफिनेशन इहा थींदी त प्रीपोजिशन shows relationship between noun and pronoun, between nouns or pronouns। हाणे प्रीपोजिशन shows the relationship between noun और pronoun। प्रीपोजिशन के नाउन ऐं प्रोनाउन जो जगह ॾेखारे थो, के नाउन ऐं प्रोनाउन जो ताल्लुक ॾेखारे थो। समझ में ॻाल्हि आई? यानी नाउन ऐं प्रोनाउन, प्रीपोजिशन जिते हूंदो या त हुते ॿ नाउन हूंदा या त ॿई प्रोनाउन हूंदा, या त हिकु नाउन हूंदो या हिकु प्रोनाउन हूंदो। यानी प्रीपोजिशन जो कम नाउन ऐं प्रोनाउन सां लाज़मी तौर आहे। जिते प्रीपोजिशन हूंदो हुते नाउन ऐं प्रोनाउन लाज़मी हूंदा। हाणे जनरली जेके प्रीपोजिशन जेके आहिनि, मिसाल तौर पाण खणी चऊं ऑन आहे, इन आहे, चाहे ऑन, इन, अंडर, एट, अंडर, टू, हियर, अप, बिटवीन, अप, हियर, अमंग। ठीक है, अप, ॿियो नियर, जाम प्रीपोजिशन है, नियर, ॿियो डाउन, ऑन, ऑन टू, इनटू, सिंस, फॉर, फ्रॉम। प्रीपोजिशन जाम है, पर अॼु पाण ही जेके तव्हांजे साम्हूं जेके आम जेके जनरली जेके प्रीपोजिशन आहिनि, अप, ऑन, इन, एट, अंडर, टू, बिटवीन, अमंग, नियर, डाउन, ऑन टू, इनटू, सिंस, फॉर, फ्रॉम, इन्हनि जो असां इस्तेमालु सिखंदासीं। ठीक, अप माना मथे, मिसाल लुक अप, चाहे लुक अप माना मथे निहार। चलो लुक अप, व्हाट इज देयर, यानी मथे निहार, मथे छा आहे, कोई यानी मथे, पर तव्हांजे सिर ते न हुजे, तव्हां त थोरो मथे हुजे। इन माना में, हिकिड़ो नाउन के ॿिए नाउन जे में कवर्ड हुजे, ढकियल हुजे।
मिसाल पर हींअर पाण क्लास में आहियूं त पाण चवंदासीं वी आर इन द क्लास, वी आर इन दी क्लास। हां क्लास जो नाउन आ, वी प्रोनाउन आ, मूं पाण जिते प्रीपोजिशन होते होते नाउन या प्रोनाउन जो कनेक्शन लाज़मी हूंदो। त प्रीपोजिशन कंहिं बि नाउन ऐं प्रोनाउन जी ताल्लुक ॾेखारे थो, उन्हनि जी जॻह ॾेखारे थो। त वी आर इन द क्लास, असां आहियूं पर किथे आहियूं? क्लास में। क्लास में आहियूं। त इन जेका ही प्रीपोजिशन आहे जेको वी जी के क्लास में जॻह ॾेखारे थो। समझ आयो? मिसाल तौर पाण चऊं गिलास is on the table। चलो गिलास टेबल ते आहे, गिलास आहे नाउन आहे, टेबल आहे नाउन आहे, ऑन आहे प्रीपोजिशन आहे। चलो गिलास टेबल ते आहे, गिलास टेबल ते आहे त ऑन जेका छा कयो आहे गिलास जी जेका गिलास जी जॻह ॾेखारी आहे त गिलास किथे आहे, गिलास के टेबल ते पियो आहे, गिलास आहे किथे पियो आहे? टेबल ते पियो आहे। ऐं एट जेका यूज थींदो लोकेशन जे लाइ, छाजे लाइ यूज थींदो आहे? लोकेशन जे लाइ, तव्हांजी जॻह जे लाइ, तव्हांजी हिकिड़ी परमानेंट प्लेस न हुजे, तव्हां हींअर किथे आहियो, केरु तव्हांखे कॉल करे थो वेयर आर यू, तव्हां किथे आहियो, त जेकॾहिं तव्हां उमरकोट जे किले ते आहियो त तव्हां चवंदो आई एम एट द फोर्ट ऑफ उमरकोट, यानी उमरकोट जे किले ते आहियां। जेकॾहिं तव्हां मस्जिद जे गेट ते आहियो, खाली में मस्जिद जे गेट ते बीठा आहियो त तव्हां चवंदो तव्हांजी लोकेशन, यानी तव्हां जी लोकेशन तव्हांजी किथे आहे, यानी तव्हांजी बीहत किथे आहे। ठीकु आहे, तव्हां मस्जिद जे गेट ते बीठा तव्हां चवंदो आई एम एट द गेट ऑफ फैसल मॉस्क ऑफ खाई, यानी आऊं खाई मस्जिद जेका खाई में फैसल मस्जिद जे गेट ते बीठो आहियां। अंडर माना के नाउन जे हेठि, मिसाल तौर गिलास इज अंडर द टेबल, जेकॾहिं गिलास पहिरीं ऑन, गिलास टेबल ते आहे त असां यूज कंदासीं ऑन, गिलास टेबल जे हेठि आहे त असां यूज कंदासीं अंडर। छा यूज कंदासीं? अंडर यूज कंदासीं। गिलास नाउन है, गिलास इज अंडर दी टेबल, टेबल नाउन है ऐं गिलास भी नाउन है। तो गिलास जी पोजीशन जेका है, गिलास जी जगह है वो कंहिं नाउन जे हेठि आहे, कहिड़े नाउन जे हेठि? टेबल जे हेठि। ऐं टू प्रीपोजिशन एड़ो आहे जेको डायरेक्शन ॿुधाए थो, टू प्रीपोजिशन एड़ो आहे जेको डायरेक्शन ॿुधाए थो। मिसाल तो तव्हां अवेश चए थो, अवेश छा आहे? नाउन आहे। अवेश गो टू खाही, अवेश खाही ॾांहुं वञे थो त अवेश नाउन आहे ऐं खाही बि नाउन आहे। हिते अवेश जी डायरेक्शन ॿुधाइजे थी त अवेश वञे थो केॾां थो वञे? अवेश खाई ॾांहुं वञे थो त अवेश गोज टू खाई। त टू जेका आहे प्रीपोजिशन आहे जंहिं अवेश जी डायरेक्शन ॿुधाई आहे खाई ॾांहुं। समझ में आयो? आई गो टू खाई, आई गो टू कराची। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ध्यानु रखिजो, जिते गो हूंदो उन सां गॾु टू लाज़मी लॻंदो, छाकाणि गो हिकिड़ो अहिड़ो इंट्रांजिटिव वर्ब आहे, ठीकु आहे, जेको पंहिंजे पाण सां गॾु टू लाज़मी तौरु खणंदो। पर हिकिड़ो बिटवीन, बिटवीन यानी विच में, बिटवीन यानी विच में, बिटवीन उते यूज थींदो जिते ॿ नाउन हुजनि, जिते ॿ नाउन हुजनि। हाणे पाण चवंदासीं अवेश इज, त अवेश इज बिटवीन दी रफीक एंड प्रकाश। अवेश इज बिटवीन रफीक एंड प्रकाश, यानी अवेश रफीक ऐं प्रकाश जे विच में आहे। जॾहिं को नाउन किन ॿिनि नाउन जे विच में हुजे तॾहिं असां उते लॻाईंदासीं बिटवीन। छा लॻाईंदासीं? बिटवीन। यानी ॿ नाउन हुजनि पर ॿ खां मथे नाउन हूंदा हुते असां लॻाईंदासीं अमन। कम हियर, छा नालो आहे? करण। हाणे पाण चवंदासीं अवेश इज अमन दी रफीक प्रकाश एंड करण, यानी हाणे ॿ खां मथे नाउन आहिनि हिते, ही बि नाउन आहे, ही बि नाउन आहे, ही बि नाउन आहे। ॻाल्हि समझ में आई? त अवेश इज अमन दी इरफान प्रकाश एंड करण, यानी अवेश जेका इन्हनि जे विच में आहे, पर हिकिड़ो ड्रॉप थिए थो त ॿ ॼणा बचंदा, उन में लॻंदो बिटवीन। ओके गो बैक। आयो तव्हांखे अमन ऐं बिटवीन समझ में आयो हूंदो। बिटवीन यानी ॿिनि माण्हुनि जे विच में, ऐं अमन माना
घणनि माण्हुनि जे विच में। मिसाल तौर हिकड़ी बकरी 5 ढगियुनि जे विच में चरे पई, 5 ढगियुनि जे विच में चरे पई, त पाण कंदासीं हिते जेका छा लगंदो, अमंग लगंदो। पाण चवंदासीं काउ इज ग्रेजिंग द ग्रास अमंग, ओ सॉरी, गोट इज ग्रेजिंग द ग्रास अमंग द काउस। यानी हिक बकरी ढगियुनि जे विच में गांव चरे रही है, त बकरी हिक है, ढगियूं जाम आहिनि, त हुते छा लगंदो, अमंग। हुते छा लगंदो, अमंग। पर 2 ढगियूं आहिनि, उन जे विच में हिक बकरी चरे पई, त हुते छा लगंदो, बिटवीन। त पाण चवंदासीं गोट इज ग्रेजिंग द ग्रास बिटवीन 2 काउस जो या बिटवीन काउस जो है। अच्छा, नियर में जेका यूज थींदो है अने मुफासलो, ठीक है, डिस्टेंस जेका हुंदो है, त नियर जेका थींदो है डिस्टेंस में यूज थींदो है। जिते मुफासले जी गाल हुजे हुते यूज थींदो, समझ आई। ऐं ऑन टू माना ते, ऑन टू माना ते, ऑन माना ते। हाणे तव्हां खे परेशानी थींदी ऑन ऐं ऑन टू में फर्क कहिड़ो आहे। ऑन यूज थींदो है रेस्ट जे लाइ, जेका शइ रेस्ट में हुजे, आराम में हुजे, हिक जगह ते पई हुजे जेका न चुरे। मिसाल तौर डस्टर इज ऑन माय हैंड, डस्टर मुझे हथ ते आहे, त ॾिसो डस्टर रेस्ट में पियो आहे, ठीक आहे। ऑन टू ते यूज थींदो जॾहिं हिकड़ी शइ ॿिए पासे खां थी अची के मथा जे ते किरे थी, त हुते यूज थींदो ऑन टू। मिसाल तौर हाणे डस्टर मथे पियो आहे, हाणे आउं चवंदुसि आई ड्रॉप अ डस्टर ऑन टू माय हैंड, यानी मूं डस्टर मुंहिंजे हथ ते उछलायो, डस्टर पियो हिते हो। या पाण चवंदासीं अ बॉय थ्रू अ स्टोन ऑन टू द रूफ, हिक ॿारु छित ते पत्थर उछलायो, पत्थर हिकड़े ॿारु जे हथ में हो, हुन छित ते उछलायो, त ॾिसो हिकड़ी मोशन आहे, मोशन मूवमेंट। त मूवमेंट में जेका छा यूज थींदो है, ऑन टू यूज थींदो है, ऐं रेस्ट में यूज थींदो है खाली ऑन। पाण चवंदासीं बॉय इज ऑन द रूफ, ठीक आहे, ॿारु छित ते आहे, यानी मथां वेठो आहे, पर पाण हिकड़ो पत्थर हेठि पियो आहे, हाणे छित ते उछलायूं था, यानी मूवमेंट थिए थी, मोशन आहे, त हुते यूज थींदो ऑन टू। ऑन जेका यूज थींदो रेस्ट जे लाइ, ऑन टू यूज थींदो मोशन जे लाइ। इन ऐं ऑन इन टू भी ये यूज थींदो है, इन जेका यूज थींदो रेस्ट जे लाइ, इन टू यूज थींदो है मोशन जे लाइ। मिसाल तौर फिश इज इन द वाटर, मच्छी पानी जे अंदर है, आई थ्रू अ ब्रिक इनटू द वाटर, मूं पानी जे अंदर हिकड़ी सिर उछलाई, सिर ॿाहिरि हुई, तव्हां हिकड़ी मोशन में पानी जे अंदर उछलाई आहे। या अवेस जंप्ड इनटू द वाटर, अवेस पानी के अंदर टुको दिनो, अवेस बाहर हो, वाटर बनाओ, अवेस बनाओ, पर इनटू एक डायरेक्शन है, तो हमरा बाहर बैठो, माना मोशन में भी दिनी आ, मूवमेंट में, चुरपुर में, तो उते यूज थींदो आहे इनटू, ठीक है। हाणे ही थियो, हाणे सिंस ऐं फार बचन था तव्हां जा। हाणे सिंस जेका यूज थींदो आहे, सिंस यूज थींदो आहे पॉइंट ऑफ टाइम, यानी वक्त जो इशारो, ऐं फार जेका यूज थींदो आहे वो पीरियड ऑफ टाइम, यानी वक्त जो मुद्दो। हाणे जेको कम के टाइम का शुरू थिए हुते असां यूज कंदासीं सिंस। मिसाल तौर आउं सुबुह खां पढ़ाए रहियो आहियां, खाली इशारो आहे, त जिते इशारो पाण कयूं हुते यूज कंदासीं सिंस। मिसाल तौर आई एम टीचिंग यू सिंस मॉर्निंग, आउं तव्हांखे सुबुह खां पढ़ाए रहियो आहियां, पर जिते मुद्दे जी ॻाल्हि हुजे, मिसाल पाण बाबा कलाक खां, 2 कलाकनि खां, 3 कलाकनि खां, 4 महीननि खां, यानी 4 महीना हिकु मुद्दो आहे, या 5 कलाकनि खां, 5 सालनि खां, 1 सदी खां, जिते पाण टाइम ॿुधायूं, जिते पाण पीरियड ॿुधायूं, हुते यूज कंदासीं फार। मिसाल तौर हींअर थिया आहिनि 5, आउं तव्हांखे सुबुह खां पढ़ाए रहियो आहियां, चवंदुसि आई एम टीचिंग यू सिंस मॉर्निंग, पर हींअर शाम जा 5 थिया आहिनि, हींअर शाम जा 5 थिया आहिनि, से फॉर एग्जांपल। त आउं चवंदुसि सुबुह जो 8 वॻे जेका बजे जेका ॾींहुं निकितो, 8 खां पोइ 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 5, यानी 9 कलाक। हाणे आउं हीअं चवंदुसि आई एम टीचिंग यू फॉर 9 o'clock, आउं तव्हांखे 9 कलाकनि खां पढ़ायां पियो, मिसाल तौर ते जस्ट ॻाल्हि आहे, त फ़र्क़ु कुझु बि कोन्हे। हिकिड़े पासे आउं चवां आउं 9 कलाकनि खां पढ़ायां पियो, हुते आउं यूज़ कंदुसि फार, पर हिकिड़ो इशारो आहे, इशारो आहे मूं कमु कहिड़ो किथां खां शुरू कयो,
उते यूज़ थींदो आहे सिंस। ॿियो फ़र्क़ु हिन में ख़ासि कुझु बि न आहे। ऐं फ्रॉम बि जेका यूज़ थींदो आहे उहो बि कंहिं डिस्टेंस जे लाइ यूज़ थींदो आहे। मिसाल तौर आई एम कमिंग फ्रॉम गरोड़ शरीफ, आउं गरोड़ शरीफ खां अचां पियो, यानी हिकिड़ो डिस्टेंस आहे, मुफ़ासिलो आहे। गरोड़ शरीफ खां सेंटर जो हिकिड़ो मुफ़ासिलो आहे, त हिते छा यूज़ पियो थिए? फ्रॉम यूज़ पियो थिए। मिसाल तौर वेयर आर यू फ्रॉम, तूं किथां खां आहीं? ॻाल्हि सम्झ में आई? अहिड़े तरीक़े सां ही कॉमनली जेकी प्रीपोजिशन हुआ जेके मां तव्हांखे ॿुधाया। कंहिं बारे खे को सुवाल हिन में?